हाणे सपोज़ कयो तव्हां जेतोणीकि माना उन मनसब ते फ़ाइज़ आहियो जिते जी बजट्स यानी कि डिस्ट्रीब्यूट जिते थिए थी पई त उन में तव्हांजो जेको आहे उहो हथु आहे त महिरबानी करे थोरो इहो ॿुधायो त जेका तव्हां ज़िले कौंसल ते कहिड़े कहिड़े क़िस्म जी मदाद में तव्हां एक्सपेंसिस करण जे लाइ क़ानूनी वे था तव्हां साईं ॾिसो असां सभ खां पहिरियों असां पंहिंजे डेवलपमेंट करण जे लाइ असां हर यूनियन काउंसल्स खे जेको आहे त उते आहिनि उन्हनि खे असां डेवलपमेंट करे ॾींदासीं गलियूं आहिनि उते या नाला आहिनि या ड्रेनेज वग़ैरह या जेको बि आहे वाट्स एवर जेको डेवलपमेंट कंपोनेंट में अची थो वञे ठीकु आहे सर माना जेके हलनि था कम उन्हनि खे हटी करे मां सिर्फ़ु इहो सम्झणु चाहियां थो ऐं नाज़रीन ऐं पब्लिक खे माना हिकिड़ो मैसेज बि असां इहो ॾियणु चाहियूं था त इहो जेको फंडिंग आहे उहा कहिड़ी कहिड़ी मद में अव्हां ख़र्चु करण जा अथोराइज़ आहियो साईं इहे ई आहे न डेवलपमेंट आहे डेवलपमेंट ऐं ॿियो जेको आहे त असां पंहिंजे इदारे जे फलाह बहबूद जे लाइ त सोर्स ऑफ इनकम जेको आहे त असां जनरेट कयूं हाणे सोर्स ऑफ सर आहे हाणे ॾिसो न सर हेल्थ आहे ऐं उन सां गॾोगॾु रांदियूं आहिनि उन खां अलावा एनवायरमेंट आहे या प्लस में कंहिं ग़रीब गुरबे कंहिंखे को यूनियन काउंसिल में कंहिंखे को नुक़सानु थो पइजी वञे कंहिंखे का मदद जी ज़रूरत आहे को सपोज़ को खोड़ सारियूं मदद हूंदियूं आहिनि हा बिल्कुलु इहे तव्हां सही इहे असांजे वरी बजट में रखियलु हूंदियूं आहिनि असां पंहिंजी बजट जेकी सालानी ठाहींदा आहियूं उन में हेड वाइज़ असां जेको आहे त उहे शयूं रखंदा आहियूं असांखे गवर्नमेंट जेकी असांखे पैसा ॾींदी आहे असां उन्हनि खे वरी हेड वाइज़ असां जेको आहे त उन्हनि खे असां रखंदा आहियूं त हिन साल में असांखे हीअ शइ करणी आहे जीअं तव्हां चयो पुअर पर्सन जेको आहे त उनखे असां कंहिं ग़रीब खे जेको आहे त असां उनखे का हेल्प कंदासीं असां ऐं उन खां पोइ जेको आहे त असांजूं पंहिंजूं डिस्पेंसरियूं आहिनि असांजूं 3-4 डिस्पेंसरियूं आहिनि जेके मेडिकल मां उहे जेके हेड्स आहिनि उहे मेजर हेड्स त कुझु ॿुधायो त आगे पब्लिक ॾिसे त सही त उन्हनि हेड्स ते ख़र्चु थिए बि थो या साईं हेड्स इहे आहिनि न तव्हांखे ॿुधायूं था असां त फलाहो बहबूद जंहिंमें जेको आहे त इहो सभु शयूं अची थियूं वञनि ग़रीब जी हेल्प करणु या जेको आहे त ॿियो डेवलपमेंट करणु हाणे मेन जेके असांजा वॾा मक़सद आहिनि उहे इहे आहिनि स्पोर्ट्स खे बि असां हथी ॾेई सघूं था जेकॾहिं को स्पोर्ट्स जेको आहे त को गेमिंग वग़ैरह या को किथे रांदियुनि जो को अहिड़ो को प्रोग्राम थिए थो त असां उन्हनि जी बि हेल्प कंदा आहियूं हेल्थ डिपार्टमेंट जे लाइ हेल्थ असांखे हेल्थ जी डिपार्टमेंट जुदा आहे पर जेके हेल्थ में असांजे पंहिंजे अंडर में जेके डिस्पेंसरीज़ आहिनि या हॉस्पिटल्स आहिनि उन्हनि खे असां जेको आहे त बिल्कुलु बि उते असांजा डॉक्टर्स बि आहिनि जेके ऑफिसर्स वेठा आहिनि जेके असांजे अंडर में कमु करनि था ऐं ॿियो अमलो बि स्टाफ बि आहे जेको असांखे जेके तव्हांजे अंडर आहिनि उहे त कुली तौर ते तव्हां उनजो सॼो सारो बजट ॾींदा हूंदो न त जेके यूनियन काउंसल्स में के बेसिक जेके आहिनि हेल्थ यूनिट आहिनि उन्हनि जी बि त का मदद या सहकार कोई तव्हां न उन्हनि जी सहकार न ॾिसो उहो डिपार्टमेंट अलॻि आहे उन्हनि जी पंहिंजी बजट आहे उन्हनि खे असां कोन ॾींदासीं बाक़ी को ग़रीब को अचे थो जेको चवे थो त मूंखे वसियत कोन्हे का महिरबानी करे मुंहिंजी का हेल्प कयो मेडिकल में इहे पोइ उहो जेको आहे त साॻियो ई जेको मां तव्हांखे अॻु में चयो त फलाहो बहबूद में उहो अची थो वञे त असां जेको आहे त उनखे ईअं हेल्प कयूं था बाक़ी ईअं न आहे त असां ॿिए कंहिं इदारे जी जेको आहे त हेल्प कयूं इदारे जी हेल्प असां नथा करे सघूं त जीअं हेल्थ डिपार्टमेंट पंहिंजी डिपार्टमेंट आहे उन्हनि जी पंहिंजी बजट आहे उनखे पंहिंजी हर शइ मिलंदी आहे ठीकु आहे सर ॾिसो न कमी बेशी थींदी आहे न कमी बेशी आहे कंहिं हेल्थ यूनिट खे का फर्नीचर जी ज़रूरत आहे को पखे जी ज़रूरत आहे उनखे तव्हां उन खां अलावा जेके एजुकेशन आहे के ॻोठनि जे अंदरि स्कूल आहिनि उन्हनि खे कंहिंखे त असां सम्झणु चाहियूं था त जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल जी जेका बजट आहे उन में मेन हेड्स कुझु न कुझु हूंदा न त ही हेड जेके आहिनि त उन ते असां ख़र्चु कंदासीं साईं मोहतरम ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करे वञा त असांजी काउंसल जेकी आहे त उहा बाअख्तियार आहे जेकॾहिं को काउंसल में अची करे एप्लीकेशन ॾिए थो कोई बि त उहो उन ते काउंसल को डिसीशन वठे थी ऐं गवर्नमेंट उनखे एप्रूव करे थी त असां उनखे बिल्कुलु बि असां उहो कंदासीं उहो त काउंसल त हाणे आहे पर काउंसल जॾहिं न हूंदी आहे मां उन हवाले सां तव्हांखे काउंसल न हूंदी आहे त पोइ असां वरी गवर्नमेंट खां एप्रूवल वठंदा आहियूं त बाबा हे इदारो असांजे इदारे खां हेल्प वठणु चाहे थो उनखे ॾियूं या न ॾियूं पोइ जेकॾहिं मथां एप्रूवल ईंदी आहे त असां उनखे हेल्प करे छॾींदा आहियूं असां हा ठीकु आहे सर ॿियो इहो ॿुधायो महिरबानी करे त जेकी असां वटि ज़िले काउंसल आहे ऐं असांजी जेका यूथ आहे घटि में घटि माना जेको आहे स्पोर्ट्स जे हवाले सां जेको मां सम्झां थो पियो त तवजो मिलणु घुरिजे उहो नथो मिले
साईं असां ॾिसो असां वटि जेको ईंदो ऐं का शइ हेल्प घुरंदो त असांजो चेयरमैन साहिबु हर कंहिंजी हेल्प कंदो आहे। हा बिल्कुलु इन में को शक ई कोन्हे को। जेको बि असांजे चेयरमैन साहिब वटि ईंदो आहे एजाज़ अहमद लगारी साहिब वटि कंहिं बि उमेद सां ईंदो आहे, पोइ उहो पंहिंजे अख़्तियारात खे जेको आहे त ॾिसंदे जेके उनखे पंहिंजा अख़्तियारात हूंदा आहिनि जेके लोकल गवर्नमेंट एक्ट जे अंदरि आहिनि उन्हनि खे ॾिसंदे करे उहो हर माण्हू जी हेल्प कंदो आहे।